काज़ान यूनिवर्सिटी में लॉ की ग्रेजुएशन कई। तक बी खबर है तो लेनिन ताले ख्याल में सॼो ॾींहुं रो किताब वेठो लिखंदो, इनकलाबी तैयारी वेठो कंदो, ॿियो कमु कोन कंदो। तव्हांखे ख़बर है लेनिन पढ़ाई में गोल्ड मेडलिस्ट हो, गोल्ड मेडलिस्ट, रुगो पहिरियों या ॿियो नंबर न, गोल्ड मेडल खई। ऐं तव्हांखे ख़बर आहे त लेनिन बेहतरीन एथलीट हो, बेहतरीन स्विमिंग जो बेहतरीन माहिर हो, ऐं आइस स्केटिंग बर्फ ते तिरकण जी रांदि जो माहिर हो। तव्हांखे ख़बर है त हवाला यूनिवर्सिटी में लॉ की डिग्री वठंदड़ वो शख्स हो जो अमेरिकन के टोटा चबाया ऐं चबाए पियो। लॉ ग्रेजुएट वकील, उनजो नालो फिडल कास्ट्रो, वकील। तव्हांखे ख़बर है त माओजी तंग, पाण रुगो लॉन्ग मार्च ॿियूं ॻाल्हि था कयूं, माओजी तुंग जॾहिं बीजिंग में अची रहियो त पीकिंग यूनिवर्सिटी में पढ़ी, लॉ न ॿिया सब्जेक्ट्स पढ़ी, उते लाइब्रेरियन हो, लाइब्रेरियन रही, उते कई किताब पढ़ी, कई लेक्चर्स अटेंड कई। बीजिंग यूनिवर्सिटी जो दौर है जै माऊ जा मुख्तलिफ शयन के बारे में कॉन्सेप्ट्स क्लियर किया, उते पढ़ंदो रहियो। होचीमन, होचीमन के तव्हांखे ख़बर है न्यूयॉर्क के बदनाम तरीन इलाइक़े ब्रुकलिन में नौकरी कंदो हो, उते ब्रुकलिन में थांव धोईंदो हो, उतां उन तरबियत हासिल कई, हांगकांग वियो, मुख्तलिफ मुल्कन में फ्रांस वियो, उते वञी रहियो। ये सब माण्हू मुख्तलिफ सब्जेक्ट्स पढ़ी मेहनतूं करे पोइ अॻियां आया। हिननि बेपनाह मेहनत कई, उन मेहनत के दारो मदार ते उन सब्जेक्ट चूज़ किया। हुननि डोमोथियस हिकिड़ो रोमन है जैं हज़रत ईसा के क़याम खां 200 साल 300 साल अॻु में जैं चयो लॉ के हवाले से, रोमन लॉ के हवाले से जो कुछ लिखियो हुई, अज दुनिया के 60 मुल्कन में उन जी उहा ॾिनल राय उहा छायल है। दुनिया के 60 मुल्कन जिन में कानून जो अज का 2300-2400 साल पहिरियों लिखी वो हले पियो। तो लॉ के हवाले से वकालत पाकिस्तान में ॿियो को शोबो है। ही भावर भेनरूं वेठा आहिनि, ही का भेण वेठी आहे, ही मुंहिंजी अधी वेठी आहे, हुनजे हथ में ॿार नंढड़ो सुतो पियो आहे। इन ॿार जो सुभाणे जो फ्यूचर जेकॾहिं इहा अधी वकील हुजे या हुनजो वॾो भाउ हुजे, या उहा औरत जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं हुनजा सावरा हुनखे मिल्कियत नथा ॾियनि पंहिंजे पुट जे लाइ, या उहो छोकिरो जंहिंजे मिल्कियत ते चाचा कब्ज़ो कयो वेठा आहिनि, या उहो माण्हू जेके हर रोज़ को न को रेंजर्स जो अमलदार मुर्गो थो बनाए, को पुलिस वारो ज़्यादती थो करे, उन्हनि खे जेकॾहिं आईन जा आर्टिकल 4 जी ख़बर हुजे, 9 जी ख़बर हुजे सिक्योरिटी जी, उनके 14 की खबर हो जाए तो प्राइवेसी कीअं मेंटेन थी है, टॉर्चर न करण खपे। उनके 25 आर्टिकल की खबर हो जाए तो सब शहरी बराबर हैं। उनके आर्टिकल 34 35 की खबर हो जाए औरतुन के हकन के हवाले से, उनके आर्टिकल 36 की खबर हो जाए तो माइनॉरिटीज के राइट्स के प्रोटेक्ट करणो आहे, सिंधी हिंदुन सां ही अशर न थियण खपे। पर यह खबर काने माण्हुनि खे, ऐं उहा ख़बर ॾियण लाइ केरु हुजे, वो खबर ॿियनि माण्हुनि जो वास्तो ही कोन्हे। उहो वास्तो उन्हनि माण्हुनि जो थी सघे थो जेके तव्हां वांगुरु सॼी क़ौम जो दर्द महसूस कंदा हुजनि ऐं जेके सम्झनि। आउं वियुसि पे कोटड़ी 5-7 साल अॻु में, आउं वियुसि कोटड़ी जे पुल तां लंघियुसि, वियुसि कोटड़ी शहर में, न गफ़ार मलिक ऐं ज़ाहिद चंदा ऐं सरवर नवाज़ बुगे जे शहर में, उते वियुसि केस हलाइण। वेंदे महिल मूंखे चयो 10 रुपए जी पर्ची ॾे, ॾिनीमांसि। वरी वापसि आयुसि कोटड़ी जी कोर्ट मां, मूंखे वरी चयो 10 रुपया ॾे। मुंहिंजो बाबा सुबुह जो आज 10 रुपया ॾिनमि। चई जेतिरा दफ़ा मटींदव अंदरि ॾंडो जले बीह रहिया। पोइ हिकिड़ो माण्हू आयो, साईं अयाज़ पली जो साहिबु छॾियोसि। चई ठीकु आहे साईं, हाणे तव्हीं आयो त वञो। मुंहिंजो मूं ते महिरबानी न कयो, पर 10 रुपया ग़लति आहिनि। चई साईं इहो कानून आहे। मुंहिंजो कंहिं ठाहियो आहे? चई कानून सरकार ठाहियो आहे, रेलवे ठाहियो आहे। मुंहिंजो बाबा रेलवे कीअं ठाहियो आहे? रेलवे त ब्रिज कोन ठाही आहे, इहा ब्रिज त ठाही आहे अंग्रेज़नि। चयोसीं भाई रेलवे आहे। मुंहिंजो इहा ब्रिज रेलवे जी कान ठहियल आहे, ऐं जेकॾहिं दरिया मथां लंघण जो आहे त इरिगेशन खे मेंटेन करणो आहे, उन्हनि जो बि कोड़ो लॉ कोन्हे। चयो भले छा वञी कयो। ऐं हुतां मोटियुसि, सिंध हाई कोर्ट में विधमि कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन, जेको हींअर सुप्रीम कोर्ट जो जस्टिस आहे, जस्टिस अनवर ज़हीर जमाली साहब, उहो हो सिंध हाई कोर्ट जो जज। ओॾी महिल उन मुंहिंजी पिटीशन ते स्टे ग्रांट कई, ऐं ओॾी महिल उन ॾींहं खे अॼु 7-8 साल आहे कोटड़ी में टैक्स आई कोन्हे, पुल ते को बि कोन्हे पैसो। तंहिंजे करे लॉ के हवाले से भला मसलन पाण चऊं भाई तकरीड़ा गर्मी जी बाहि, हाणे जान छॾियो वञूं घर, वरी घर छा वञी कंदासीं? मिसाल तौर ये अदियूं बेचैनी हूंदी या भावर हूंदा। हिन प्रोग्राम जी न पियो चवां, अवामी तरीक़े जा माण्हू कमिटेड हूंदा आहिनि, पर कंहिं बि जुलूस में आउं इहो सोचींदो आहियां, शिकारपुर कंद कोर्ट या ॿियो जॾहिं वञिणो हूंदो आहे, उन ॾींहुं को केस रखियलु हूंदो आहे, आउं चवंदुसि उन ॾींहुं यारो केस ॿिए ॾींहुं वञी सघे थो। पर कंद कोर्ट में माण्हुनि सां गॾु जेको हलबो, गौसपुर जे धरणे में या सजावल जे धरणे में या वारे में काज़ी गफ़ार जी वरसी में या ॿियनि प्रोग्राम्स में, उनजो मुतबादिल त ॿियो आहे ई कोन्हे। तव्हां ही जेके अॼु हींअर घर वेंदव, राति जो हितां निकिरंदव घर वेंदव, या जेके अॻिते हली मूवीज़ ॾिसंदा या तकरीर ॿुधंदा, उहे जेका तकरीर ॾिसी बंदि कंदव, उनखां पोइ छा कंदव? तव्हां ओॾी महिल
का एस्प्रिन ईजाद करण वारा आहियो, आइनस्टाइन आहियो, न्यूटन आहियो, लॉ ऑफ मोशन ईजाद था कयो, एयर कंडीशन ठाहिण जो लॉ ॻोल्हण वारा आहियो, को नओं सब कॉन्टिनेंट में नओं मुल्क ईजाद करण वारा आहियो, समुंड जी गहराई पैसिफिक ऐं एटलांटिक उहा मापण वारा आहियो, हिमालय ते वञण वारा आहियो। कम करण वारा कहिड़ो आहियो जो चओ था हेॾा खोटी थी वियासीं? कम करण वारा मूवी खणी हिकिड़ो रिमोट चैनल, उन ते रिमोट कंट्रोल ते वेही टीवी जा चैनल मटायो आहे, ही ॿियो छा कयो? राति जो वञी मानी खावा, मायूं वञी थां ॿारो कनि, थां धोई, छोकिरे जेके पंहिंजी चड्डी ख़राब कई हूंदी उहा चड्डी धोई वरी ॿी चड्डी पाइण, ॿियो कहिड़ो अहिड़ो कारनामो कयो आहे जंहिंमें वकालत न वॾनि कमनि जे बजाए उहो कमु कजे? पंहिंजी ज़िंदगी में ॿिया कहिड़ा कारनामा आहिनि? ॿिया कारनामा आहिनि ई कोन। पंहिंजी ज़िंदगी में इहे रिवायती ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे अहिड़ा कम छो न कजनि? अहिड़ियूं शयूं छो न कजनि? अहिड़ा अमल छो न कजनि जंहिंसां तव्हीं हलिया वञो, ही भेनरूं हली वञनि, ही भाउर हलिया वञनि, ईंदड़ जनरेशन्स चवनि असांजी ॾाॾी, असांजो ॾाॾो, असांजो वालिद, असांजो चाचो, असांजो मामो, मुंहिंजो पीउ, मुंहिंजी मां हीअं हुआ। इहो रुगो न चवनि त मुंहिंजो पीउ पैसा छॾे वियो या अम्मा मुंहिंजे लाइ सवड़ियूं ठाहे रखी वई आहे घर में, सवड़ियूं न, अम्मा फलाणो कमु करे वई। अहिड़ा कम छो नथा कयो? हुन माण्हू त मरण खां पोइ कमनि जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि। उहा जेका नूरजान हुई, नूरजान ॿुधी अथव न, जहांगीर वारी, उन हिकिड़ो शहर अथव, आउं हलियो वञा पोइ छा थिए? चई बर मज़ारे मां ग़रीबा ने चरागे ने गुले, बर मज़ारे मां ग़रीबा ने चरागे ने गुले, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे कब्र ते न ॾिया ॿारजो ऐं न गुल रखजो। बर मज़ारे मां ग़रीबा ने चरागे ने गुले, ने परे परवान सोज़त ने सदाए बुलबुले, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी कब्र ते न गुल रखजो न ॾिया ॿारजो। छाकाणि त जे गुल न हूंदा त बुलबुलूं सदाऊं ॾियण खां बची वेंदियूं ऐं ॾिया कोन हूंदा त पतंग उन्हनि में सड़ी मरी रख थियण खां बची वेंदा। माण्हुनि जूं ख़्वाहिशूं हूंदियूं न, असीं पोइ जे दौर में ज़िंदा आहियूं, असांखे यादि कयो वञे। बादिज़ वफ़ात, हाफ़िज़ चयो आहे शायदि, बादिज़ वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन में न पूरजो, मुंहिंजो क़बर ज़मीन ते न रखिजो। सभु ज़मीन में वेंदा आहिनि। ऐं मुस्लमान शाइर हो, बादिज़ वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, दर सीना आहे मर्द में आशिक मज़ार मास, मुंहिंजी क़बर ज़मीन ते न रखिजो, मुंहिंजी क़बर आशिकनि जे सीननि में हूंदी, मूंखे ॿी कंहिं क़बर जी ज़रूरत न आहे। इन क़िस्म जा ऐं वकालत उहो कमु अथव, सर्जरी उहो कमु अथव, रुगो वकील न, वॾो सर्जन माण्हू खे मौत जे बिस्तरे तां मोटाए खणी थो अचे, वॾो अदीब, वॾो सहाफ़ी, वॾो शाइर, रुगो वकील पंहिंजे शोबे जी तारीफ़ न। त इन क़िस्म जा ईअं न हुजे जो उहो फारसी शाइर चयो आहे त सोख्ती मो सोज़िशे मां बरकसी ज़ाहिर न शुद, सड़ियासीं ऐं ॿरियासीं पर असांजो सड़ण कंहिं ते ज़ाहिरी कोन थियो। सोख्ती मो सोज़िशे मां बरकसी ज़ाहिर न शुद, चूं चरागाने शबे महताब बेजा सोख्तीम, चांदो की रात में बरंदड़ ॾींहनि वांगुरु अजायो पे ॿरियासीं। फुज़ूल ज़िंदगी, चांदो की रात एॾी रोशनी लॻी पई हुजे। हुन चयो सरमद दारा शिको जे उस्ताद त ज़िंदगी छा आहे? तव्हां पंहिंजे 40-45 साल पोयां ज़िंदगी मोटाए ॾिसी सघो था। जेके दोस्त अमेरिका में वेठा आहिनि, बर्तानिया में वेठा आहिनि, कराची में वेठा आहिनि, जॾहिं ज़िंदगी गुज़रंदी पवंदी पई आहे, केॾी पेर में ॾेई होरिया हूंदी आहे। जेको हींअर घड़ी गुज़रे पई उहा ॾाढी आस्ते आस्ते आहे। जॾहिं उहा गुज़री वई त माण्हू खे लॻंदो आहे त कीअं तेज़ी सां गुज़री वई। तव्हां मां जेके 25 सालनि जा आहिनि उहे सोचींदा 25 साल त हीअं, जेके 50 सालनि जा आहिनि से चवंदा 50 साल हीअं विया हलिया, जेके 80 सालनि जा हूंदा चवंदा 80 साल लाइ विया, अञा 20 साल ॿिया हुजनि वॾा कम करण लाइ। त इन करे ज़िंदगी हुन लाइ हुन चयो अथव सरमद शोर शुद्ध गोड़ थियो, शोर शुद्ध वस ख़्वाब आदम चश्म कशूदी। ऐं केॾी महिल पियो चए? जेॾी महिल ॻिची वढण पिया वञनि, अॾीअ ते रखी हाणे तलवार जो वार थियण वारो आहे, संदसि ॻिची वढजण वारी आहे ऐं जलाद तलवार खणी वधे पियो। ओॾी महिल शहर थो चवे मरण खां अॻु में, सेकंड अॻु में, चए थो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में सोचे थो त मुंहिंजी ज़िंदगी छा हुई। चए थो शोर शुद्ध वस ख़्वाब आदम चश्म कशूदी, गोड़ थियो ऐं अदम जी निंड मां अखि खोलियमि, जेको ॼाओ हो।
माना ॼमण वक़्तु बि आऊं ॼाओसि कोन, नओं कोन आयुसि, ऐं अदम जी निंड में हुअसि, उतां मूं अखि खोली सुजाग थियुसि, माना ॼमी पियुसि। शोर शुद्ध वस ख्वाब अदम चश्म कशुदीन दीदीन के बाक़ी शबे फितना गुनूदीन। सॼी ज़िंदगी छा हुई? जंहिं ॼाओसि शोर थियो, अदम जी निंड मां अखि खोलियमि ऐं जलादरा ॾिसी चई त ॾिठमि त फितने जी राति अञा बाक़ी आहे ऐं वरी सुम्ही पियुसि।